अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ में भलीकार मां आहियां यासिर अब्बासी। हेडलाइन समां ॾिठियूं। बुलेटिन जी शुरुआत में तव्हांखे अहम ख़बर ॾींदासीं। सिंध में कारोबारी मर्कज़ रात जो 9 वॻे बंदि करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि सिंध हुकूमत पारां अहिड़ो फ़ैसिलो 1 महीने लाइ कयो वियो आहे। नोटिफिकेशन में चयो वियो त अॼु खां कारोबारी मर्कज़ रात जो 9 वॻे बंदि थींदा। शादी हाल रात जो 10:30 वॻे बंदि कया वेंदा। अहम ख़बर तव्हांखे ॾियूं पिया। सिंध में कारोबारी मर्कज़ रात जो 9 वॻे बंदि करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि सिंध हुकूमत पारां अहिड़ो फ़ैसिलो 1 महीने लाइ कयो वियो आहे। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त अॼु खां कारोबारी मर्कज़ रात जो 9 वॻे खां बंदि थींदा। शादी हाल रात जो 10:30 वॻे बंदि कया वेंदा। तव्हांखे अहम ख़बर बाबति अपडेट कयूं पिया। सिंध में कारोबारी मर्कज़ रात जो 9 वॻे बंदि करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि सिंध हुकूमत पारां अहिड़ो फ़ैसिलो 1 महीने लाइ कयो वियो आहे। नोटिफिकेशन में चयो वियो त अॼु खां कारोबारी मर्कज़ रात जो 9 वॻे खां बंदि थींदा। शादी हाल रात जो 10:30 वॻे बंदि कया वेंदा।